सेक्टर कमांडर मोटरवे पुलिस सज्जाद भट्टी मोटरवे पुलिस बीट 31 जो दौरो कयो, जिते DSP मोटरवे पुलिस अनीसुद्दीन, DSP मोटरवे पुलिस अनीसुद्दीन, ऑपरेशन ऑफिसर अरबाब जरदारी, असद मुनीर, अजीम खान जरदारी, मोहम्मद अली पंवर ऐं काफ़ी तइदाद में ऑफिसर शामिल हुआ। उन मौके ते सेक्टर कमांडर सज्जाद भट्टी बीट 31 सकरन जे ऑफिसरन कारकर्दगी साराईंदे तहरीफ़ी सर्टिफिकेट ऐं कैश इनाम जो ऐलान कयो। इनाम हासिल करण वारनि ऑफिसरनि में ऑपरेशन ऑफिसर अरबाब अली जरदारी, गुलाम मुस्तफ़ा बलोच, अरशद अहवान ऐं अज़ीज़ जमाली शामिल हुआ। ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो, IG मोटरवे पुलिस एडी ख्वाजा जी हिदायतुनि ते मोटरवे पुलिस जवाननि जी ॾींहं राति महिनतुनि सां उहो मुमकिन बनियो आहे त मोटरवे पुलिस हादसनि खां बचाव ऐं ट्रैफ़िक रवानी रहण लाइ पुरज़म ऐं महिनत करे रही आहे। सेक्टर कमांडर सज्जाद भट्टीअ जो चवणु हुयो त मोटरसाइकिल ते सफ़र कंदड़नि लाइ हेलमेट कंहिं वॾे गाॾीअ में वेठलनि खे सीट बेल्ट ॿधणु वांगुरु लाज़मी आहे। रोड ते सफ़र वक़्तु सीट बेल्ट ऐं हेलमेट जो इस्तेमालु कंहिं हादसे जी सूरत में ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाए थो। हेलमेट न पाईंदड़नि ख़िलाफ़ मोटरवे पुलिस बैदि डिस्ट्रिक्ट पुलिस बि तहरीक में आयल आहे, जेको हिकु बहितरीनु क़दम आहे। मोटरवे पुलिस जा जवान डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं ॿियनि इदारनि सां गॾिजी ट्रैफ़िक कानून ते सख़्ती सां अमल कराइनि ऐं बसुनि ऐं वैनुनि में सवारियुनि जे ओवरलोडिंग ऐं छितुनि ते सामान खणण ख़िलाफ़ पिणु सख़्तु कानूनी कार्रवाई कई वञे। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV न्यूज़ सईदाबाद।